लाड़कान में बोर्ड इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन की निगरानी हेठि इंटर स्कूल इंटर कॉलेज गर्ल्स एथलेटिक्स चैंपियनशिप 2025 ऐं रसाकशी जा मुक़ाबला मुनक़द थिया। फुटेज एथलेटिक्स रेसिस रसाकशी चैंपियनशिप शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गर्ल्स कैडेट कॉलेज लाड़कानो जी ग्राउंड में थी, जिते 10 टीमुनि हिस्सो वरितो। एथलेटिक्स में शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ गर्ल्स कैडेट कॉलेज लाड़कानो मजमूई तौर 4 गोल्ड, 1 सिल्वर ऐं 3 ब्रोंज़ मेडल हासिल करे चैंपियन करार थी। 2 नंबर गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज बाडर, 3 नंबर OPF पब्लिक स्कूल लाड़कानो हासिल कयो। फुटेज 100 रेस रैली रेस जंप ऐं थ्रो मुक़ाबलो 100 मीटर रेस में रिदा ज़ैनब पहिरियों नंबर, 200 मीटर में बाडर जी रुखसाना बाज़ी मारी, जॾहिं त रैली रेस जो गोल्ड भी कैडेट कॉलेज खटियो। जूलन थ्रो शॉट पट ऐं लॉन्ग जंप में भी कैडेट कॉलेज ऐं बाडर जी रांदीगरनि शानदार परफॉर्मेंस ॾेखारी। फुटेज रसाकशी फाइनल रसाकशी जी फाइनल में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज बाडर नोंदड़ो कॉलेज खे 2-1 तां शिकस्त ॾेई ट्रॉफी पंहिंजे नाले कई। फुटेज रिदा ज़ैनब बहितरीन एथलीट चैंपियनशिप जी बहितरीन एथलीट जो एज़ाज़ रिदा ज़ैनब खे मिलियो। फुटेज मेडल्स ऐं ट्रॉफियूं तक़रीबन जे महिमान ख़ास प्रिंसिपल प्रोफेसर सलीम रज़ा चौधरी ऐं ॿियनि ऑफिसरनि खटंदड़ रांदीगरनि खे मेडल्स, सर्टिफिकेट ऐं ट्रॉफियूं पेश कयूं। महिमान ख़ास प्रिंसिपल प्रोफेसर सलीम रज़ा चौधरी हुआ, जॾहिं त ॿियनि महिमाननि में वाइस प्रिंसिपल उज़मत ज़हरा, प्रोफेसर शकीला सोलंकी, डायरेक्टर स्पोर्ट हाजी मोहम्मद रमज़ान जमाली, ख़ादिम हुसैन गोपांग, नीलम खोखर, नसरुल्लाह मेमन, मोहम्मद शरीफ बिरोही, ज़ाहिद अली गाढ़ी शामिल हुआ।